शेख ईसा लंगोटी जो अहवाल। ही बहरे इरफान जो गवास कलंदराना नमूने लंगोटी ॿधंदो हो, आज़ाद पसंद ऐं अकेलो रहंदो हो। कॾहिं कॾहिं इरशाद ऐं हिदायत जे साहिब शेख जमाल सां मुलाक़ात ऐं रूहानी रिहाण बि कंदो हो। उहो बुज़ुर्ग बि खेसि इज़त जी नज़र सां ॾिसंदो हो ऐं चवंदो हो ही उहो मर्द आहे जंहिंजे फ़ख्र ऐं बुज़ुर्गी जी टोपी जी कुंड अर्श सां थी लॻे। पोयनि ॾींहंनि में हज़रत कुतुबनि जे कुतुब सैयद मुराद शीराज़ी जे ॼमण जी ख़ुशख़बरी ॾिनियूं आहीं। सैयद मुराद जे ॼमण वारे ॾींहुं हाज़िर थी संदसि मुरीदी जो इक़रार करे 3 ॾींहंनि खां पोइ आख़िरत जो सफ़र कयाईं।